जेकॾहिं चांड्रो की राज़बो न ॾेखारे हा त मामलो ख़राब थियण जो वॾो अंदेशो हुयो। इहो त हुननि जो वॾो ज़िद हुयो त चांड्रोकी जी रज़ामंदी ज़रूरी हुअण घुर्जे ऐं खान बहादुर सख़्त नाराज़ बि हुयो ऐं धमकियुनि ते बि लही आयो। ऐं हा, अॼु मूंखे अंदाज़ो थियो त खान बहादुर नंढी गुजी वारो माण्हू आहे। तव्हां छा था सम्झो त चांडोकी शेरोज सां शादी लाइ तयार थी वई आहे? ॻाल्हि टरी वई, पर मूंखे चांडोकी जी ख़ामोशीअ मां के अणजाण ख़तरे जी बुह थी अचे। जॾहिं त पाण चांड्रोके ते का ज़ोर ज़बरदस्ती कई कान्हे का त पोइ ख़तरे जी कहिड़ी ॻाल्हि आहे? भला तोखे हुन मां कहिड़ी ॻाल्हि जो डपु आहे? मूंखे कढी रुखसार चांडोकी सां अकेले में छा ॻाल्हायो, मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे। त पोइ चांड्रोकी खां पुछी छो नथी वठी त हुननि जे विच में कहिड़ियूं ॻाल्हियूं थियूं आहिनि? छा चांडोकी खां इहो पुछणु मुनासिब आहे? तव्हांजे पुछण खां सवाइ मां तव्हांखे ॿुधायां थी अम्मा त रुखसार जे चवण ते हू हिन रिश्ते जे लाइ हा छो कई। पुट, हुननि असांजे हवाले सां तोखे कोई ड्रॼायो धमकायो त कोन्हे? न बाबा साईं, रुखसार जे चवण मुताबिक़ मुंहिंजी रज़ामंदी जे बावजूद शहरोज सां मुंहिंजी शादी मुमकिन न आहे, छो त शहरोज खान ते वॾी मुसीबत अचण वारी आहे, जंहिंखां पोइ हू हवेली त छा ॻोठ ऐं राज मां बेदखल थी वेंदो। इन करे मूं खान बहादुर जी वक्ती खुशी ऐं कावड़ टारण लाइ मूं पंहिंजो राज़पो ॾेखारियो। मूं ॿुधो आहे त रुखसार ऐं शहरोज जे विच में काफ़ी अरसे खां सर्द जंग हलंदड़ आहे, सो शहरोज खे हुन फासाइण जे लाइ कोई मनसूबो जोड़ियो आहे। चांडोकी पुट, तूं पुछीस त हा त शेरोज ते कहिड़ी मुसीबत अचण वारी आहे? पुछियमि बाबा साईं, घणो ई पुछियमि, पर रुखसार चयो त 2-3 ॾींहंनि में खीर ऐं पाणी अलॻि थी वेंदा, थोरो इंतज़ार कर। वस्ती वेरुल जी वस्ती। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।